ब्रेकिंग न्यूज़ अवांखे नासे पंजाब जे निगरान वॾे वज़ीर मोहसिन नक़वी जी वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात बाबति अवांखे आगाह कई पिया। मुलाक़ात में अमन अमान समेत ॿियनि गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पंजाब में कणक जी रिकॉर्ड पैदावार ते इत्मीनान जो इज़हार कयो आहे। अवांखे आगाह कई पिया। पंजाब जे निगरान वॾे वज़ीर मोहसिन नक़वी वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां मुलाक़ात कई आहे। अहम ख़बर आहे, अपडेट कंदासीं नाज़रीन अवांखे। मुलाक़ात में अमन अमान समेत ॿियनि गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पंजाब में कणक जे रिकॉर्ड पैदावार ते इत्मीनान जो इज़हार कयो आहे। मुलाक़ात बाबति अवांखे आगाह कई पिया। पंजाब जे निगरान वॾे वज़ीर मोहसिन नक़वी वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात में अमन अमान समेत ॿियनि गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पंजाब में कणक जी रिकॉर्ड पैदावार ते इत्मीनान जो इज़हार कयो आहे।